कराची जे इमेजिना रोड ते वाक़े गुल प्लाज़ा सान्हे बाबति सिंध सरकार 21 सुफ़नि ते ॿधल शुरूआती जांच रिपोर्ट जारी करे छॾी आहे। जांच रिपोर्ट में इमारत जी ज़मीन जी अलाटमेंट, लीज़ ऐं तामीराती अमल दौरान ॾहाकनि ताईं हलंदड़ संगीन बेज़ाब्तगियुनि जा तफ़सीली इंकशाफ साम्हूं आया आहिनि। रिपोर्ट मूजिबि गुल प्लाज़ा जी तामीर को ओचितो या हिक दौर जे फ़ैसिले जो नतीजो न हुई, पर उन जे पुठियां सालनि ते पखड़ियल इंतज़ामी ग़फ़लत ऐं क़ाइदनि जी भञकड़ी शामिल रही आहे। जांच रिपोर्ट मुताबिक़ गुल प्लाज़ा जी ज़मीन असुल में कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन यानी KMC जी मिल्कियत हुई। ही ज़मीन 1883 में ईस्ट इंडिया कंपनी खे ट्राम सर्विस लाइ 99 सालनि जी लीज़ ते ॾिनी वई हुई। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त इहा लीज़ 1983 में बाज़ाब्ता तौर ख़त्म थियणी हुई, जंहिं खां पोइ ज़मीन ॿीहर KMC जी मिल्कियत में वापसि अचणी हुई। रिपोर्ट मूजिबि 1979 खां जेनिका कंपनी तरफ़ां इहा ज़मीन हासिल करण लाइ सरगर्मियूं शुरू कयूं वयूं। हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त लीज़ ख़त्म थियण खां हिकु महीनो अॻु ई इहा ज़मीन जेनिका ग्रुप ख़रीद कई, जॾहिं त क़ानूनी तौर लीज़ ख़त्म थियण खां अॻु अहिड़ी मुंतक़िली बाबति सवाल पैदा थियनि था। रिपोर्ट मूजिबि उन दौर में ज़मीन जे खाते में तब्दीलियूं कयूं वयूं, जेके जमात इस्लामी जे मेयर अब्दुल सत्तार अफ़गानी जे दौर में थियूं। जांच रिपोर्ट मूजिबि अब्दुल सत्तार अफ़गानी 1979 खां 1987 ताईं मेयर कराची रहियो। जांच रिपोर्ट मूजिबि अब्दुल सत्तार अफ़गानी 1979 खां 1987 ताईं कराचीअ जो मेयर रहियो। संदसि मेयरशिप वारे दौर में लीज़ ख़त्म थियण बावजूदि गुल प्लाज़ा जी तामीराती कम जी शुरूआत कई वई। रिपोर्ट मूजिबि बिना लीज़ जे गुल प्लाज़ा जी तामीर लगातार 7 सालनि ताईं जारी रही, जेका इंतज़ामी ऐं क़ानूनी तौर इंतहाई संगीन बेज़ाब्तगी तसव्वुर कई वञे थी। रिपोर्ट में वधीक ॼाणायो वियो आहे त बाद में MQM जे मेयर फारूक सत्तार जे दौर में गुल प्लाज़ा जी ज़मीन खे बाज़ाब्ता तौर लीज़ ते ॾिनो वियो। जांच रिपोर्ट मूजिबि 3 नवंबर 1991 ते KMC जी ज़मीन गुल प्लाज़ा लाइ अलाट कई वई। लीज़ वारे दस्तावेज़ ते अॻूणे मेयर फारूक सत्तार जी सही मौजूदु आहे, जेका रिपोर्ट जो अहम हिसो करार ॾिनी वई आहे। जांच रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त KMC जी इंतहाई क़ीमती ज़मीन गुल प्लाज़ा लाइ रगो ₹3 फी वाल जे हिसाब सां लीज़ कई वई। रिपोर्ट मूजिबि ही शरह उन वक़्त जी मार्केट वैल्यू जी भेट में तमामु घटि हुई, जंहिं सां सरकारी असासनि जे नुक़सान बाबति सवाल उभरनि था। ही फ़ैसिला अहिड़े वक़्त कया विया जॾहिं इमारत अॻु ई तामीर थी चुकी हुई या तामीर जे आख़िरी मरहलनि में हुई। रिपोर्ट मूजिबि 2003 में गुल प्लाज़ा जा इज़ाफ़ी फ्लोर बि रेगुलराइज़ कया विया। उन्हनि इज़ाफ़ी फ्लोरनि जी मंज़ूरी जमात इस्लामी जे मेयर नेमतुल्ला ख़ान जे दौर में ॾिनी वई, जंहिं सां इमारत में थियल बेज़ाब्तगियुनि खे क़ानूनी हैसियत मिली वई। जांच रिपोर्ट ज़ाहिर करे थी त गुल प्लाज़ा जी तामीर, लीज़ ऐं रेगुलराइज़ेशन जा मुख़्तलिफ़ मरहला मुख़्तलिफ़ सियासी दौरनि ऐं मेयरनि जे वक़्त में मुकमल कया विया, जंहिं सां ज़िम्मेवारियुनि जो तयन वधीक अहम बणिजी वियो आहे। रिपोर्ट मूजिबि इहे फ़ैसिला हिक ॿिए सां ॻंढियल हुआ, जिन जा असर आख़िरकार हिक वॾे सान्हे जी सूरत में साम्हूं आया। हुकूमती ज़रियनि मूजिबि शुरूआती जांच मुकमल थियण बैदि वधीक ज़िम्मेवारियुनि जे तयन ऐं क़ानूनी कार्रवाई जो इम्कान आहे। रिपोर्ट जारी थियण सां गॾु इहो मामिलो ॿीहर बहस हेठि अची वियो आहे त शहरी इमारतुनि जी तामीर, ज़मीनुनि जी अलाटमेंट, रेगुलराइज़ेशन में इदारनि जी ज़िम्मेवारी किथे तइ थिए थी ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि सान्हनि खां बचण लाइ कहिड़ा क़दम खणण घुर्जनि। यादि रहे त गुज़िरियल छंछर ते राति जो गुल प्लाज़ा में बाहि लॻण वारो वाक़ियो पेश आयो हो, जंहिं ॾिसंदे ई ॾिसंदे पूरी इमारत खे घेरे में वरितो हो। गुल प्लाज़ा सान्हे में हिन वक़्त ताईं 71 माण्हू मारिजण जी तस्दीक़ कई वई आहे, जॾहिं त 80 खां वधीक गुम ॼाणाया विया आहिनि, जॾहिं त केतिरनि ई लाशनि जी सुञाणप न थी सघी आहे, जंहिं लाइ DNA ज़रिए तस्दीक़ वारो अमल बि जारी आहे।